नवदेरो खां इरादो न्यूज़ जे नुमाइंदे मुलाज़िम हुसैन कलंदरी जी रिपोर्ट मुताबिक़ नवदेरो PPHI जे निगरानी में हलंदड़ नवदेरो जे 100 बेड गवर्नमेंट अस्पताल में मुक़रर ॿारनि जी माहिर डॉक्टर खे हेपेटाइटिस प्रोग्राम में ड्यूटी लॻाए छॾी चयो पियो वञे त 2 हफ़्तनि जो उहो प्रोग्राम जी ड्यूटी आहे। 2 ॾींहनि अस्पताल में डॉक्टर मौजूद न आहे। हिक खे डॉक्टर ॿारनि जो डॉक्टर हुजण सबबि संदसि क्लिनिक ते ताला लॻल आहिनि। ॿिए ॾींहुं रोज़ानो जी बुनियाद ते 150 खां 200 जे ॿारनि जी OPD मुतासिर थी ठप बणिजी वई। शहरी पंहिंजे ॿारनि खे खणी आया पर ॿिए ॾींहुं बि डॉक्टर जी क्लिनिक खे ताला लॻल हुजनि करे इंतज़ार करे करे वापसि हलिया विया। अस्पताल में रोज़ानो थींदड़ सीज़र बाद ॼमंदड़ 9 ॿारनि जे वारसनि खे बि तकलीफ़ साम्हूं ॾिसणो पइजी रहियो आहे। होॾां ज़रियनि खां ॼाण मिली आहे त अस्पताल अंदरि घणे खां घणा मरीज़ ॿारनि जा अचनि था, जंहिं करे उन्हनि जो तइदाद घटाइण लाइ डॉक्टर अयाज शेख जी ड्यूटी हेपेटाइटिस प्रोग्राम में लॻाई वई आहे। ॿिए पासे अस्पताल जे MS डॉक्टर गज़नफर राब्ते करण ते ॿुधायो आहे त सिहत वारे वज़ीर जो हुकुम आहे त स्कूलनि में हेपेटाइटिस जी स्क्रीनिंग थी रही आहे। को ॿियो ॿारनि जो डॉक्टर न हुजण करे डॉक्टर अयाज खे मोकिलियो वियो आहे। होॾां शहरनि एहतजाज जो चिता ॾींदे चयो त डॉक्टर अयाज शेख जी OPD में रोज़ सवे ॿार दवा लाइ अचनि था पर इंतज़ामिया ॼाणे विझी उनखे ड्यूटी हेपेटाइटिस प्रोग्राम में लॻाई आहे त जीअं मरीज़ बेज़ार थी खांगी डॉक्टरनि ॾांहुं वञनि हू ईंदड़ फंड ॻड़काए सघनि।